प्यार जा मोहब्बतुनि जा ऐं जेके दुआऊं मिलियूं आहिनि उन्हनि जे लाइ मां सभिनी सिंधवासियुनि जो थोराइतो आहियां ऐं बसि इहा ई इल्तिजा आहे त ईअं ई सॼी उमिरि जेसिताईं हयाती आहे तेसिताईं दुआउनि में यादि रखियो वञे। अॼु उस्ताद गफ़ूर चांग साहब जी ख़्वाहिश मुताबिक़ त हीअ जेकी सेलिब्रेशन जेकी आहे हू कंहिं अहिड़े मुख़्तलिफ़ जाइ ते कजे जेका डिफरेंट हुजे। अॼु असां अची विया आहियूं उबन शाह बादशाह ते ककर हे साईं उबन शाह बादशाह जी दरगाह ऐं हे असांजो दोस्त पहिरीं प्यारो इंसाफ़ लाशारी जेको टकर ते चढ़ी वियो आहे, बाक़ाइदे टकर ते चढ़ी वियो आहे ऐं टकर ते लथो थो अचे। सो उस्ताद गफ़ूर जी ख़्वाहिश मुताबिक़ असां जेको आहे पहुता आहियूं साईं उबन शाह बादशाह जी दरगाह ते। जी 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 बिल्कुलु असांजी इहा ख़्वाहिश हुई त अॼु ज़ुल्फ़कार जी सालगिरह मल्हाईंदासीं ऐं उहा पहाड़नि में मल्हाईंदासीं। मां आहियां ऐं इंसाफ़ लाशारी आहे, पुनल मारवाड़ी फ़नकार आहे। असां सिर्फ़ु हारमोनियम खणी आया आहियूं। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं थोरनि ई लम्हनि में असांजी नंढड़ी हिकिड़ी कचहरी जेका असां कंदासीं उहा तव्हां ॾिसी सघंदव। असांजा सभई दोस्त जेको आहे लाइव, मां बि लाइव थियो थियां पंहिंजी ID तां। ऐं सो केक केक कटण वारी जेकी रस्म आहे उनखे साईं जी सिलेक्टेड जॻह ते पहुता आहियूं। हाणे असीं केक कटींदासूं। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो केक जेको मुंहिंजे पुटु हालार ऐं सालार गॾिजी करे जेको आहे सो अरेंज कयो आहे। पंहिंजे ॻोठ उहो वेटिंग में आहिनि। हितां फ़ारिग थींदासूं त वरी होॾां वेंदासूं। सो तव्हां सभिनी जूं महिरबानियूं, अलाह पाक ख़ुशि रखंदो। साईं माना जेको आहे सो हाणे केक जी रस्म थी वञे। हा जी 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 तव्हां वठो कैमरा। बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़ो मिंट ज़ुल्फ़कार। अॼु असां आहियूं उबन शाह बादशाह जे टकरियुनि में ऐं हिते पहुता आहियूं। असांजे प्यारे यार ज़ुल्फ़कार बुर्दी जी सालगिरह आहे, उनजो जनम ॾींहुं आहे। ऐं अॼु असां मुख़्तलिफ़ दरगाहुनि ते विया आहियूं, घुमिया फिरिया आहियूं। सचल खां पोइ असां हिते आया आहियूं ऐं असां इहो सोचियोसीं त अॼु जी हिन महफ़िल खे थोरो मुनफ़रिद कबो। तोड़े जो ज़ुल्फ़कार जूं सालगिरह जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि जेके राति बि हुया ऐं अॼु बि आहिनि। ऐं मां हस्ब दस्तूर हस्ब रवायत हमेशह चवंदो आहियां त का मुनफ़रिद शइ कजे। सो अॼु असां मौजूदु आहियूं उबन शाह जे टकरियुनि में ऐं पुनल मारवाड़ी असांजो ॾाढो प्यारो फ़नकार आहे, ॾाढो सुहिणो फ़नकार आहे। ऐं अक्सर असां दोस्तनि जी घुमण वारी गॾु घुमण वारी जेका महफ़िल आहे उन में ज़ुल्फ़कार पुनल मारवाड़ी ऐं इंसाफ़ लाशारी गॾु हूंदा आहियूं। ऐं जिते बि हूंदा आहियूं गॾु हूंदा आहियूं। कॾहिं टहिकड़ा हूंदा आहिनि ऐं कॾहिं टां टां पां पां पी पी पूं पूं। ऐं हीअ असांजा प्यारा परस्तार मूंखे ॾिसी करे हिते पहुता आहिनि। तव्हांजी महिरबानी बाबू, अलाह पाक तव्हां ख़ुशि रखंदो। तव्हां पहुता आहियो ऐं हे जानी पहुतो अचे गॾिजी करे केक कटियूं। सर जी जी अचो तव्हां बि अचो 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 ज़ुल्फ़कार हेॾा अचो तव्हां। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे ॾिसी आया आहियो ऐं असांखे हिन ॻाल्हि जी इंतिहाई ख़ुशी थी आहे तव्हां आया आहियो। ऐं हाणे छा थो थिए? हाणे तो केक कटिजे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं अच्छा केक भले तव्हां कटियो पर हुन जो हिकिड़ो शर्त आहे। हिकिड़ो शर्त इहो आहे त केक इंसाफ़ लाशारी कोन खाईंदो। जो न इंसाफ़ इन न खाईंदो चाइना खां आयो आहे तकिड़ो। असल में छा आहे त इंसाफ़ लाशारी शुगर हींअर 1819 आहे। पुनल तव्हांजो छा ख़्यालु आहे? सर तव्हां सही था चओ, त तव्हां बि न खाईंदव। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजो दोस्त आहे पहिरीं प्यारो ख़ैर मोहम्मद आमिर जेको तमामु सुठो। अच्छा तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु असांखे हिननि पहाड़नि में वसीम लाशारी साहिबु ॾिसे पियो, अब्दुर्रहमान साहिब जन असांखे ॾिसनि पिया ऐं अमीर चांग साहिबु असांखे ॾिसे थो ऐं टीयर इब्राहिम खरल लव यू यार, असांजो सिंध जो सुहिणो कहाणीकार ऐं प्यारो माण्हू इब्राहिम। तव्हां त ॿोलियुनि वारे कॉन्फ्रेंस में हुया। गुलशेर रोड साहिबु ओवरसीज़ पाकिस्तानी आहे, उहो असांखे ॿाहिरि फॉरेन मां ॾिसे पियो।
गुलशन साहब तव्हांजी तमामु घणी महिरबानी। साईं मां ॻाल्हि पे कई त जेको आहे सो असांजो दोस्त आहे ख़ैर मोहम्मद आमिर, उहो चांहि फिकी पीअंदो आहे, बाक़ी जिलेबियूं जेके उहे शौक़ सां खाईंदो आहे। वरी आहे त ब्लड प्रेशर मसलो आहे, पर पकोड़ा ज़रूरु खाइबा। न माना फ्रूट में लूणु न विझराइबो, बाक़ी पकोड़ा ऐं समोसा शौक़ सां खाइबा। हिकिड़ो मिनट साईं, अञा तव्हांजी सालगिरह में इलाही देरि आहे, तव्हांजे ॼमण में अञा 3 मिंट बाक़ी आहिनि ऐं उनजे करे काउंट डाउन जेको आहे उहो शुरू थी चुको आहे। ऐं मुंहिंजो पाणी कहिड़ो आहे? हीअ आहे जेको थधो न हूंदो, छाकाणि त मां बर्फ़ खां परहेज़ कंदो आहियां। ऐं बर्फ़ ऐं पुनल खे स्पेशली इन करे हारमोनियम समेत असां उबन शाह बादशाह ते वठी आया आहियूं त हिन खुनकी वारे माहौल में, छाकाणि त थधी हवा बि हले थी पई ऐं सिज जे लहण जा मंज़र आहिनि, त उन हिसाब सां हीअ जेके ख़ासि तौर ते हीअ इलाइक़ो जेको आहे उहो एॾो बहितरीनु ऐं शानदार ॾेख थो ॾे जो माशाल्लाह। बिल्कुलु, ज़ुल्फ़कार बुर्दी जी सालगिरह शुरू करण खां अॻु चाहींदुसि त हीअ तव्हांखे केक ॾेखारियूं। हीअ हारमोनियम आहे, हीअ ज़ुल्फ़कार बुर्दी जो दोस्त, असांजो दोस्त पूनल मारवाड़ी फ़नकार आहे। हीअ दोस्त जेके आहिनि हीअ असांखे ॾिसी हिते आया आहिनि। हीअ थोरो मंज़र अव्हांखे ॾेखारियूं जिते असां वेठा आहियूं। पहाड़ आहिनि ऐं पहाड़नि जी हिन पनाह में हीअ मुंहिंजी नंढड़ी साबुदानी बिछी आहे, मेहरान ऐं उस्ताद साहब जी दिलि चए थी त जेकर ईअं हुजे त मां बि केक वठियूं अचां पंहिंजे लाइ हिते। इंसाफ़ खे पंहिंजे ॼमण जी तारीख़ ई आहे, ख़बर ई कान्हे त केक वठियूं अचां। इंसाफ़ लाशारी असांजो उहो दोस्त आहे, जॾहिं बि केक कटबा आहिनि त खाईंदो बिल्कुलु बि न आहे। ऐं अॼु बि हुनजो ऐलान आहे तूं केक खे हथ बि कोन हणंदो। छा ख़्यालु आहे इंसाफ़? त मां ग़लति पियो वञा, माना तव्हांजो मतिलबु आहे जेको बचंदो उहो तव्हां खणी वेंदव। त छा थींदो? हाणे गॾिजी करे सेलिब्रेट कंदासूं। बिल्कुलु 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 हा सर जो बिल्कुलु। हैप्पी बर्थडे टू यू। हिन बादाम ते अखि तो ख़्यालु कजो। हैप्पी बर्थडे टू यू। ही पहाड़नि में असां मौजूदु हुते असांजे प्यारे ज़ुल्फ़कार बुर्दी जी सालगिरह खे सेलिब्रेट कयो आहे। ऐं मुंहिंजी हमेशह ख़्वाहिश रहंदी आहे त का शइ जेका आहे उहा निमाया कजे। ऐं बिल्कुलु थोरो ही तस्वीर धुंधली हूंदी, छाकाणि त हिन पासे खां सिज आहे। ऐं जी 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 उस्ताद गफ़ूर मुंहिंजो रेडियो जो उस्तादु आहे, इन करे मां उस्तादु चवंदो आहियां। उस्तादु प्रोफेशनली उस्तादु बि आहे, पर मां उन एंगल सां उस्तादु चवंदो आहियां साईं खे त मुंहिंजो रेडियो जो उस्तादु आहे। बुनियादी तौर असां रेडियो जा आर्टिस्ट आहियूं, त लाज़मी मुंहिंजी सालगिरह आहे त ईअं सम्झो त उस्तादु माना पीउ जे बराबरि हूंदो आहे। इहो ज़ुल्फ़कार बुर्दी जा ॾाढा मुंहिंजे लाइ हूंदा आहिनि। तूं हमेशह मूंखे ॾाढो प्यारु ॾींदो आहे। ज़ुल्फ़कार बुर्दी मां ॾाढो रुलंदा आहियूं गॾु, दरगाहूं हुजनि, दरबारूं हुजनि, लाहू तला मकान हुजे या केक ज़ुल्फ़कार अॼु शायदि मूंखे कैमरा छॾणी पवंदी, पाण केक खाई वेंदा। न तूं कैमरा न छॾ, तूं ऐं ज़ुल्फ़कार खे मां गुज़ारिश कंदुसि त हीअ जेके असांजा नंढड़ा महिमान आया आहिनि दोस्त, इन्हनि खे पंहिंजे हथनि सां केक खाराए। वाह वाह वाह, इहा शइ बिल्कुलु उन्हनि दोस्तनि खे हथनि सां। तव्हां हिन पासे खां अचो, छाकाणि त रोशनी ॾाढी ज़बरदस्त आहे। मूंखे तव्हां केक खाराईंदो? मूं खाधो ऐं बसि मूं घणो खाधो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। हैप्पी बर्थडे टू यू। अॻिते ॾियो तव्हां। अच्छा, तव्हां किथां जा आहियो? हितां बंगले जा। तव्हां बि तव्हां असांखे ॾिसी आहियो हा न? इहा तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं साम्हूं दरबार आहे उबन शाह बादशाह जी। वॾो खणी आहे जी जी। ऐं कुझु ई लम्हनि में वरी असांजी हिते हिकिड़ी नंढड़ी महफ़िल बि शुरू थी वेंदी।